ही सिंध प्रोग्राम के कंटिन्यू कंदे असां सां गॾु सब इंजीनियर आहिनि पब्लिक हेल्थ जा बशीर अहमद थेबो साहब हिते मौजूदु आहिनि। उन्हनि खां पुछंदासीं त ही जेको ड्रेनेज सिस्टम आहे खोड़ा जो उन खे हू कीअं पिया ॾिसनि ऐं ॿोॾ खां पोइ जेको आहे हिते बीठल जेको पाणी हुयो उन जे निकाल जे हवाले सां जेको हिते इंतिज़ामिया जी नाअहली चइजे या पब्लिक हेल्थ जे तरफ़ां जेको आहे जोगा उपाउ न वरिता विया आहिनि, जंहिंजे करे जेको आहे ही जेके मुख़्तलिफ़ हितों जा जेके शहर जा घर तोड़े जेके सरकारी इदारा आहिनि उहे पाणी हेठि अची विया आहिनि। इन्हनि सभिनी सवालनि जो जवाबु असां पुछंदासीं। असां सां गॾु सब इंजीनियर आहिनि बशीर अहमद थेबो साहब। जी साईं, ॿुधाइजो त पब्लिक हेल्थ पारां जेको हिन महिल ताईं कहिड़ा जोगा उपाउ वरिता विया आहिनि? जीअं त अर्ज़ु कंदो हलां सुणा त असांजा जेके टोटल खोड़ा शहर में 3 डिस्पोज़ल आहिनि। 3 डिस्पोज़लनि मां रिपड़ी मोड जेको आहे असांजो पुराणो माना जेको आहे डिस्पोज़ल आहे तक़रीबन 83-84 जो आहे। उन जे करे माना उनजो को बि इम्प्रूवमेंट एक्सटेंशन असांजी खोड़ा थी न आहे। बाक़ी 2 डिस्पोज़ल जेके असांजा मेन डिस्पोज़ल आहे पंहिंजो नियर हॉस्पिटल ख्वाजा माला, उहे असांजा 2 फंक्शनल आहिनि। हीअ असांजो तमामु पुराणो आहे। ऑपरेशन मेंटेनेंस जे हिसाब सां हिनखे रिपेयर करे हिन खे हलायो पिए। जीअं त ही मथां एतिरो पाणी हिकिड़ो अची वियो जेको माना कंहिंजे सभु के जे सम्झ खां वधीक हुयो। उन में जेके तो पाणी मोटरूं जेके आहिनि पाणी अंदरि अची वियूं ऐं उन खां पोइ जेको आहे सो वरी उनखे कोशिशि कईसीं माना हलाइण जे लाइ, त उन सां गॾु रिंग बंदि ॾिनो वियो शहर जे तरफ़ां। उन में जेका आहे पाइप लाइन जेका आहे डैमेज थी पई आहे। हिन महिल उते जेका पाणी जी लिमिट जेका आहे ओवरऑल माना कंटिन्यू आहे 5 खां 5.5 फुट पाणी बीठो आहे। शायदि असां उनखे कोशिशि बि वरिती आहे त उनखे असां चौधारियूं हिकिड़ो माना जेको आहे बंदि ॾियारे जिते डैमेजिस आहे बंदि ॾियारे असां उनखे क्लियर कयूं। ही जेको डिज़ास्टर आयो तमामु वॾो पाणी अची वियो बारिशुनि जे करे ऐं हिते जेका मैनेजमेंट हुई पहिरियों त हुन पंहिंजी कोशिशि कई त असां हिन खे डिवाटरिंग करे वठूं, पर हिते जेके इदारा हुआ उन्हनि में एतिरी या त अहलियत न हुई या फंड्स जी कमी हुई या वरी ॿी का ॻाल्हि हुई जंहिंजे करे जेको आहे उहो पंहिंजो पूरो न करे सघिया कमु। ऐं खोड़ा शहर जा तक़रीबन जेके बि सरकारी इदारा आहिनि उहे पाणीअ हेठि अची विया। उन सां गॾु जेकी रोज़मर्रा जी ज़िंदगी आहे उहा बि मुतासिर थी। प्रोग्राम के कंटिन्यू कंदे असां सां गॾु जेको आहे दावत इस्लामी जा जेके हिते तालके जा जेके निगरान आहिनि इख़लाक़ साहब हिते मौजूदु आहिनि। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त बरसातुनि खां पोइ जेको आहे दावत इस्लामी पारां खोड़ा शहर ऐं ॿिया जेके गंबर तालके जा मुख़्तलिफ़ जेके ॻोठ आहिनि उते जेको पाणी निकाली जे हवाले सां इन्हनि पारां जेको कमु कयो वियो आहे उन जे हवाले सां इन्हनि खां पुछंदासीं त हिन महिल ताईं जेको आहे दावत इस्लामी जेको आहे गवर्नमेंट सां गॾु न बल्कि गवर्नमेंट खां बि अॻिते जेको आहे वधी जेको आहे इन्हनि अहिड़ा जोगा बहितर उपाउ वरिता आहिनि जो खोड़ा शहर जा जेके सरकारी जंहिंमें तालीमी इदारा हुजनि या इस्पतालूं हुजनि या मुख़्तलिफ़ जेके ॻोठ हुजनि उन्हनि जे पाणी जे निकाली जे हवाले सां दावत इस्लामी जेको कमु करे रही आहे उन जे हवाले सां असां सां गॾु जेके हिते दावत इस्लामी जा कारकुन चऊं या अॻवान चऊं उहे हिते मौजूदु आहिनि। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। जी ख़लाक़ भाई ॿुधाइजो त हिन महिल ताईं जेको नुक़सानु थियो आहे बरसातुनि खां पोइ छा कुझु जेको आहे? बिस्मिल्लाह रहमान रहीम। तव्हांजी महिरबानी जो तव्हां तशरीफ़ खणी आयो। अल्हम्दुलिल्लाह दावत इस्लामी जे वेलफेयर डिपार्टमेंट FGRF तक़रीबन 4 महीननि खां ही मुसलसिल जेको बारिशुनि जो सिलसिलो हुयो उन में पंहिंजो हिकिड़ो बहितरीनु किरदारु अदा कयो आहे। तो गंबड़ खोड़ा तालका गंबड़ जे जेके बि पसगिरदाई में ॻोठ वग़ैरह आहिनि उन्हनि मां पाणी पहिरियां फर्स्ट स्टेप असांजो इहो हो त आबादी मां पाणी खे असां ॿाहिरि ड्रेन आउट कयूं। लेकिन काथे अहिड़ा प्रॉब्लम्स आया तो माना आबादी सां गॾोगॾु असांखे ज़मीनुनि जो पाणी बि कढणु असांजी मजबूरी थी वई। त पोइ मर्कज़ खे रिक्वेस्ट कई तो अल्हम्दुलिल्लाह मर्कज़ वधीक शफ़क़त बि फरमाई। पोइ असांखे एक्सीवेटर जी बि परमिशन मिली वई। असां वॾा नाला खणिया। तक़रीबन हिन वक़्तु बि खोड़ा शहर हाई स्कूल खां वठी तव्हां ॾिठो हूंदो, तव्हां रिकॉर्डिंग करे आया हो, हाई स्कूल खां वठी तक़रीबन सिमन नाले ताईं 2.5 खां 3 किलोमीटर जो ही डिस्टेंस आहे। ही पूरो 5 खां 6 फुट वेकिरो हिकिड़ो नालो ठाहियो आहे जेको पूरा खोड़ा सिटी जो पसगिरदाई जो न्यू फ़कीराबाद टुंडाई उजण इलाही उजण बिरादरी जा ॻोठ आहिनि। अल्हम्दुलिल्लाह उन्हनि जो सॼो पाणी अल्हम्दुलिल्लाह 3-4 ॾींहंनि खां वठी ड्रेन आउट थी रहियो आहे। जी हाँ।
गवर्नमेंट पंहिंजे तरफ़ां मुकमिल कोशिशि कई ऐं उन खां बाद में जेॾीमहिल हू वाज़ेली चयो त हीउ असांजे रेंज खां घणो आहे, दावत इस्लामी अची करे हिते में किरदारु अदा कयो। अलाह जी महिरबानी सां जेके असांजा रेज़िडेंशियल एरिया हुया उन्हनि मां पाणी कढी उन्हनि खे पंहिंजनि घरनि में शिफ्ट कराइण जी कोशिशि कई ऐं उन खां बाद में जेॾीमहिल शहर जी आज़ादी थी वई पाणीअ खां त उन्हनि पंहिंजा तासुरात पेश कया त असां जेके ख़ुदकाश करे पंहिंजी महिनत मज़दूरी करे ज़मीननि मां ख़ुदकाश करे ऐं असां पंहिंजी रोज़ी रोटी कंदा आहियूं, ख़ुदा असांजी मदद कयो त असां उहे ज़मीनूं आबाद करे सघूं। असां पिनण वारा न आहियूं, असां पंहिंजी महिनत करे कमाइण वारा आहियूं। सो असांखे हीअ लाइ तावन कयो। पोइ असांजे तनज़ीमी तौर रिक्वेस्ट मथे कईसीं, उन्हनि पंहिंजी शफ़क़त फरमाई जो हाणे जेके बि एग्रीकल्चरल लैंड आहिनि, ज़मीनूं आहिनि, त उहे उन्हनि मां पाणी निकिरण जी तरकीब हली रही आहे। अल्हम्दुलिल्लाह खोड़ा जो तक़रीबन काफ़ी जेको आहे सो हो हुयो पाणी हेठि हुयो, तक़रीबन 80% खां मथे पाणी निकिरी वियो आहे। हाणे माना रेज़िडेंट एरिया जेके रहायशी इलाइक़ा आहिनि उन मां तक़रीबन पाणी निकिरी वियो आहे। बाक़ी हाणे हिननि जो ज़रई ज़मीनुनि जो पाणी आहे, इंशाअल्लाह ताला इहो 2-3 ॾींहंनि में इहो बि पाणी निकिरी वेंदो ऐं माण्हुनि खे वधि खां वधि फ़ाइदो ई पवंदो इंशाअल्लाह ताला। ही आहे सिंध प्रोग्राम खे कंटिन्यू कंदे असां सां गॾु जेको आहे हिन वक़्तु खोड़ा टाउन कमेटी जा जेके साबिक़ा चेयरमैन आहिनि मियां राज़िक ॾिनो हिते मौजूदु आहिनि। अचो त उन्हनि खां पुछंदासीं त 4 महीननि दौरान जेको आहे बरसातुनि खां पोइ जेको हिते मुख़्तलिफ़ जेके तालीमी इदारा तोड़े जेके हिते ॿिया जेके इलाइक़ा आहिनि उहे पाणी हेठि आहिनि खोड़नि जा, हिन महिल ताईं जेका हुकूमत कहिड़ा जोगा उपाउ वरिता आहिनि ऐं केतिरो नुक़सानु थी चुको आहे। जो क़दीमी शहर आहे, असांजी दरगाह में चनी फ़क़ीर जे हवाले सां असां हिते आहियूं, राइश पज़ीर आहियूं। असांजे वॾड़नि जूं बुज़ुर्गनि जूं हिते दरगाहूं आहिनि, मस्जिदियूं आहिनि, इबादत गाहूं आहिनि। असांखे पाणीअ तमामु घणो मुतासिर कयो आहे, जंहिंमें असां फ़क़ीर माला तक़रीबन असांजा गंबड़ तालके जा 17 ॻोठ उजड़ बिरादरीअ जा मुतासिर थिया आहिनि। मुख़्तलिफ़ ॿियूं कम्यूनिटियूं बि थियूं आहिनि, पर वधि में वधि जेका आहे असांजी क़ौम मुतासिर थी आहे। उन में मां चवंदो हलां त खोड़ा शहर जा जेके बि सरकारी इदारा आहिनि उहे बि मुकमिल तरह हिन महिल पाणी जी लपेट में आहिनि। BHU खोड़ा आहे, खोड़ा थाणो आहे, गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल खोड़ा आहे, टेक्निकल कॉलेज खोड़ा आहे, गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल खोड़ा आहे, मेन रस्ता आहिनि। मुकमिली तौर असां 4 महीननि खां असां खोड़ा शहरी मफ़लूज आहियूं। महिरबानी करे मां तव्हांजे तरफ़ सां वरी बि उन्हनि खे गुज़ारिश कंदुमि, अपील कंदुमि त महिरबानी करे खोड़ा जे ड्रेनेज खे कुझु सुधारियो। ऐं असां कंहिंजी शिकवा शिकायत कंहिं ऑफिसर जी नथा कयूं, पर उहे पंहिंजे बेध्यानीअ जे करे एॾो कमु बि कोन्हे। इहो कमु बि मां सम्झां थो को हिकिड़े ॾींहं जे 8-10 कलाकनि जो कमु आहे। जे सचाई हुजे ऑफिसरनि में त इहो कमु बि एॾो आसान कमु आहे, एॾो मुश्किल न आहे। जेतिरो मुश्किल कमु आहे दावत इस्लामी वारनि खणी ऐं असांखे हिन पाणीअ मां निजात ॾियारी आहे। इहे लख अहसान आहिनि हिननि जा, पर हिननि खे बि को अलाह जे तरफ़ां असां ॾे महिरबानी थी, अलाह जे तरफ़ां हिननि खे को हुकुम मिलियो, पोइ को न को माण्हू खे सहारो मिलंदो आहे। पोइ अलाह जी महिरबानी सां को हिननि जो सहारो मिलियो आहे जो असांखे अलाह कंदो, पोइ 5-10 ॾींहंनि में निजात मिली वेंदी, पर थींदी दावत इस्लामी जी महिरबानी सां। महिरबानी साईं। जी त नाज़रीन, तव्हां जेको आहे साबिक़ा जेके टाउन कमेटी जा चेयरमैन आहिनि मियां राज़िक ॾिने जा वीचार ॿुधा, उनजो चवणियो आहे त दावत इस्लामी जो हिकिड़ो शोबो आहे FGRF जे तरफ़ां जेको आहे हिते जेके पाणी जे निकाल जे हवाले सां जेके हिते कम कया आहिनि उहे सारा जोगा आहिनि। ऐं हिन महिल ताईं जेको आहे दावत इस्लामी जा जेके कारकुन आहिनि हू पंहिंजी टीम समेत जेको आहे खोड़ा में पाणी जो जेको निकाल वारो सिस्टम आहे, मुख़्तलिफ़ जेके सरकारी इदारा पाणी जे हेठि ठहियल आहिनि उन जे पाणी जे निकाल वारो जेको सिस्टम आहे उन जे पारां जेको आहे निकाले जो सिस्टम जारी आहे। अचो त नाज़रीन हाणे वठूं था शॉर्ट ब्रेक।